अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो फ़नकार नज़ीर हुसैन समो कराची। जीअं त मुंहिंजो हिकिड़ो प्यारो दोस्त आहे शहज़ाद उमरानी, ऐं ही नौजवान काफ़ी अरसे खां फ़न मौसीक़ी ऐं फ़न अदब सां वाॻियल आहे। सो अॼु बि ही नौजवान हिकिड़ो नओं कमु करे रहियो आहे। हिन पंहिंजो चैनल तरतीब ॾिनो आहे। इन चैनल ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं कहाणियूं ऐं वाक़ियात इहे तो ॿुधाईंदो रहे थो, ऐं हिन जे ॿुधाइण जो एतिरो त हिकिड़ो बहितरीनु अंदाज़ आहे, तरीक़ेकार आहे हिन जो ॿुधाइण जो माण्हू उन में एतिरो त खोइजी वञे थो ॼणु हू हक़ीक़त जी दुनिया में वञी पहुचे थो त हीउ सभु कुझु ॼणु मुंहिंजे अखियुनि जे आॾो थी रहियो आहे। माशाअल्लाह, मां त शहज़ाद खे जस ॾींदुसि त माशाअल्लाह ही जेको कमु करे पियो तमामु वॾो कमु आहे। ऐं निज असांजे सिंध जूं जेके मख़सूस कहाणियूं ऐं वाक़ियात आहिनि, ऐं उन्हनि खे ई माण्हू पंहिंजे नाज़रीन ताईं अर्पे रहियो आहे त हिन जी हिमत अफ़ज़ाई थियणु घुरिजे। हिन चैनल खे प्रमोट कयो, शेयर्स कयो, कमेंट्स कयो, लाइक कयो, ऐं हिन ॾांहुं नयूं नयूं कहाणियूं बि मोकिलियो। ही पंहिंजो नंबर बि तव्हां सां शेयर कंदो। तव्हांजा जेके बि पंहिंजा हक़ीक़ी वाक़िया आहिनि या कहाणियूं तव्हां ताईं आहिनि तव्हांजे ज़हननि में, तव्हांजे दिलनि में, उहे हिन सां शेयर कयो। ही पंहिंजे अंदाज़ सां हुनखे ॿुधाईंदो। ॿियो दोस्तो, मुंहिंजी ख़ासि रिक्वेस्ट आहे पंहिंजे अदब दोस्तनि खे ऐं पंहिंजे म्यूज़िक सां वाॻियल सभिनी पंहिंजे दोस्तनि खे मुंहिंजी ख़ासि रिक्वेस्ट आहे त हिन दोस्त जे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं हिन जा फॉलोअर्स बणिजो। तव्हांजी वॾी महिरबानी, इहो मूं ते अहसान थींदो। थैंक यू। मुंहुं पर ते करे बि मुंहिंजे रोवण ते खिलंदे, कहिड़ी हुई ख़बर मूंखे गैरनि वांगुरु मिलंदे, ॾुख ॾाढो ॾिनई प्यारा मन चोट लॻई दिलि ते, वो कदुर पवई प्यारा तोखे बाहि जी ख़बर पवे, तोखे बाहि जी ख़बर पवे, जे घर खे लॻई प्यारा मन चोट लॻई दिलि ते। त हिन दोस्त जे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं हिन जा फॉलोअर्स बणिजो। तव्हांजी वॾी महिरबानी, इहो मूं ते अहसान थींदो। थैंक यू।